अस्सलाम वालेकुम साईं। जी वालेकुम सलाम जनाब। साईं सब तो पहले तो असां तों मदीनतुल औलिया मुल्तान शरीफ दे विच आवन ते वेलकम आते हैं। सत बिस्मिल्ला जी आया को सजण आवन अखी ठहरन भली करे आओ। साईं कैसा लगता पी है अज सरायकी वसेब दे चा के और क्या सो क्या प्लान आई क्या मीटिंग आई अज तुहाडी अंदर वेले सारे कौमों को हकूक मिलसन नहीं तो सारे में महकूम रहसन। इन्हों तो सूबा है साढ़े तो सूबा ही कोई नहीं। बलोचां का तो सूबा है साढ़े तो सूबा ही कोई नहीं। पठाणा का तो सूबा है। अच्छा उन्होंने कुछ ना कुछ तो मिल वेंदे उनके बावजूद मिलने के बावजूद ही कख कोई नहीं। हुण आदे पिन भाई इधर तो सुप्रीम कोर्ट ने कोई नोटिस नहीं किया भाई हुक्मरानों को सदे इंतजाओ भाई तुसें क्या मुल्क जो तबाह थी गए लोग तबाह थी गए मरदे पिन बीमारियां फैल गए डेंगी फैल गए मलेरिया फैल गए। मैं डिठन तो पिक्चर डिठन लोगों के जिसम गले पिन। बड़ी मेहरबानी। पहिरीं ॻाल्हि इहा त आउं तव्हांजे झोक टीवी वसेब जो आवाज़ जेको आहे उनखे मुबारकबाद थो ॾियां। आउं सम्झां थो तव्हांजा प्रोग्राम आउं ॾिसंदो रहंदो आहियां पर ही सिर्फ़ु झोक टीवी वसेब जो आवाज़ न आहे पर असीं सम्झूं था त ही सिंध जो बि आवाज़ आहे ऐं सॼे पाकिस्तान जो आवाज़ आहे। उन में जेके तव्हां इशू खणो था जेके बुनियादी मसइला खणो था उहे तमामु अहम मसइला खणो था। ऐं अॼुकल्ह सोशल मीडिया जो ई दौरु आहे। तव्हां ॾिसंदो त सोशल मीडिया ई आवाज़ उथारे थी ऐं उन खां पोइ प्रिंट ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया उन खां पोइ थियूं खणनि वञी ॻाल्हियूं ऐं सोशल मीडिया ई खणे थी। उन जहिड़ा तव्हां जहिड़ा दोस्त उहे प्रोग्राम कनि था ॻाल्हाइनि था ऐं तव्हांखे शाबसु हुजे लख शाबसूं हुजनि त तव्हां इन क़िस्म जा प्रोग्राम करियो था। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम जी नाज़रीन तुसां ॾिसंदे पिया झोक टीवी HD वसेब दी आवाज़ और मैं तो अपना मेज़बान रिजवान हुसैन। नाज़रीन आज साढ़े स्टूडियो दे विच साढ़े सिंध तो आए मेहमान हैदराबाद तो आए मेहमान उन्होंने दा तारफ़ करवावन तो पहले मैं एक ऐसी शख्सियत का तारफ़ करवाना चाहना कि जिन्हें सिंध नहीं बल्कि पूरे पाकिस्तान दे कौम परस्तां को कौम परस्ती करन दा तरीका दसा और अपनी कुर्बानी अपनी जान का नजराना दे के भी कौम परस्ती को जिंदा रखा। ओहन रसूल बख्श पलेजो साहब आवामी तहरीक सिंध दे रहनुमा सारे नाल मौजूद हैं जिहड़े कि मुल्तान शरीफ मदीनतुल औलिया सारे को आए। सब तो पहले तो असां इन्हां को वेलकम आखसूं सत बिस्मिल्ला जी आया को और उन तो बाद असां गुफ्तगू का सिलसिला शुरू करें। जी नाज़रीन सारे नाल आवामी तहरीक दे मरकज़ी रहनुमा मौजूद हैं नूर अहमद साहब। असां आप दे नाल गुफ्तगू का सिलसिला शुरू करें। आप दे कोल जानते हैं कि अगर ईट मौजूदा सिलाब की गुफ्तगू सिलाब के उत्ते अगर गलबात की वजे और मुल्तान शरीफ दे विच इन्हां दी कुछ अज प्रैस कॉन्फ्रेंस आई सिलाब के हवाले नाल क्योंकि सिलाब की अगर सरायकी वसेब की गल करूँ सिंध की गल करूँ बलोचिस्तान की गल करूँ तो सेम कंडीशन है यानी इतना एक बुरा हाल है। सारे जोड़े सियासतदान हैं वो खुडा च बड़े पैन तो उनके हवाले गाल करें। सब तो पहले तो इन्हों को असा एक दफ़ा वेलकम आखसूँ सत बिस्मिल्ला जी आया को सजण आवन अखी ठहरन और इन्होंने गुफ्तगू का सिलसिला शुरू करें। और मेरी ई साइड तो जनाब सारे सरायकी वसेब का खूबसूरत मुहांदरा बाबा सरायकी अहमद नवाज सुमरो साहब मौजूद हैं। मैं आपका शुक्रगुजार हाँ। आज मेरे नाल ई पासों सिंध है ई पासों वसेब है तो विचाले मैं मस्कीन हाँ इन्होंने गुफ्तगू करें। अस्सलाम वालेकुम साईं। जी वालेकुम सलाम जनाब। साईं सब तो पहले तो असां तों मदीनतुल औलिया मुल्तान शरीफ दे विच आवन ते वेलकम आते हैं। सत बिस्मिल्ला जी आया को सजण आवन अखी ठहरन भली करे आओ। साईं कैसा लगता पी है अज सरायकी वसेब दे चा के और क्या सो क्या प्लान आई क्या मीटिंग आई अज तुहाडी तव्हां जी रिजवान साईं बड़ी मेहरबानी। पहिरीं ॻाल्हि इहा त आउं तव्हांजे झोक टीवी वसेब जो आवाज़ जेको आहे उनखे मुबारकबाद थो ॾियां। आउं सम्झां थो तव्हांजा प्रोग्राम आउं ॾिसंदो रहंदो आहियां पर ही सिर्फ़ु झोक टीवी वसेब जो आवाज़ न आहे पर असीं सम्झूं था त ही सिंध जो बि आवाज़ आहे ऐं सॼे पाकिस्तान जो आवाज़ आहे। उन में जेके तव्हां इशू खणो था जेके बुनियादी मसइला खणो था उहे तमामु अहम मसइला खणो था ऐं अॼुकल्ह सोशल मीडिया जो ई दौरु आहे। तव्हां ॾिसंदो त सोशल मीडिया ई आवाज़ उथारे थी ऐं उन खां पोइ प्रिंट ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया उन खां पोइ थियूं खणनि वञी ॻाल्हियूं ऐं सोशल मीडिया ई खणे थी। उन जहिड़ा तव्हां जहिड़ा दोस्त उहे प्रोग्राम कनि था ॻाल्हाइनि था ऐं तव्हांखे शाबसु हुजे लख शाबसूं हुजनि त तव्हां इन क़िस्म जा प्रोग्राम करियो था ऐं माण्हुनि जो आवाज़ु खणो था। ऐं अॼु जेको असांजे अचण जो हिते हो प्रोग्राम मुल्तान में उहो असांजो लेफ्ट पार्टियुनि जो हिकिड़ो अलायंस जुड़ियल आहे उन जो कन्वेनर आहे
असांजो काज़ी साहब आहे, इमदाद काज़ी साहब आहे, अॼु असांजी प्रेस कॉन्फ्रेंस रखियल हुई। मौजूदा जेको बोर्ड वारी सूरत हाल आहे सॼे पाकिस्तान में, सिंध में त ख़ुसूसन आहे ई आहे, ऐं हिते वसेब में जेको सॼा 2 या 3 ज़िला उहे मुतासिर थिया आहिनि, ऐं कश्मीर ऐं गिलगित वारो पासो ओॾे ई मुतासिर थियो आहे। हूअं त सॼो पाकिस्तान थियो आहे, पर सिंध तमामु वॾो मुतासिर थियो आहे, ऐं सराइकी बेल्ट बि मुतासिर थियो आहे। त उन हवाले सां असांजी प्रेस कॉन्फ्रेंस हुई। असां ही पिया चवणु चाहियूं त हिकिड़ो आवाज़ु आहे, हिकिड़ी ॻाल्हि ॿोल आहे जेको हुकुमराननि जो आहे, उन्हनि जो हिकिड़ो पासो अचे थो, हिकिड़ो बयानु अचे थो, पर जेको आवाम जी ॻाल्हि आहे, जेका आवाम जी ॻाल्हि आहे, उहा किथे अचणु खपे, उहा नथी अचे। तंहिंजे करे इहा ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त जेके आवाम जूं नुमाइंदा कंदड़ पार्टियूं आहिनि उन्हनि जो आवाज़ु अचे। उन जे लाइ अॼु प्रेस कॉन्फ्रेंस हुई मुल्तान प्रेस क्लब में। उन में काफ़ी असांजूं ॿियूं पार्टियूं हुयूं, 10-12 ॿियूं पार्टियूं असांजूं इतिहादी आहिनि, उहे उन में शामिलु हुयूं। ऐं असां सम्झूं था त हीअ बोर्ड जेका आहे कुदरत तरफ़ां न आई आहे, पर हीअ हुकुमरान हथु वठी आंदी आहे, हिते सराइकी वसेब में बि ऐं सिंध में बि। असां वटि सिंध में ख़ासि करे जेके वॾेरा आहिनि, जेके MPA आहिनि, जेके MPAs आहिनि, जेके MNAs आहिनि, जेके भोतार आहिनि, जेके पीपल्स पार्टी जा आहिनि, उहे जेके कुदरती वहकरा आहिनि उन पाणी जा, उहे ज़मीनूं खणी वरितियूं आहिनि, जिन उन पंहिंजे खाते ते करे वरितियूं आहिनि, उते कब्ज़ा करे छॾिया आहिनि, उनखे बंदि ॿधी। उहे हज़ारनि जे तइदाद में उहे एकड़ आहिनि, हज़ारे एकड़ आहिनि जिन ते वॾेरनि कब्ज़ो करे छॾियो आहे। उहो दादू खे तव्हां ॾिसंदो वञी, उन्हनि जा वॾेरा सॼो केन शाह ॿुॾी वियो, मेहड़ ॿुॾी वियो। वरी तव्हां वेंदो हिन पासे कंबर शहदाद कोट जे ज़िले में, त उन जो वारा उहो सॼो ॿुॾल आहे। ईअं वरी तव्हां मीरपुर ख़ासि तरफ़ वेंदो त मीरपुर ख़ासि जो जुॾो सॼो शहर ॿुॾल आहे, आस पास सॼो उन जो ॿुॾो पियो। हज़ारे एकड़ ज़मीन उहो वॾेरनि ॿोड़ायूं आहिनि, पीपल्स पार्टी जे वॾेरनि ॿोड़ायूं आहिनि। उमरकोट असांजो ॿुॾल आहे, असांजो नवाबशाह ॿुॾल आहे, हीअ सांगड़ टोटल असांजो ॿुॾल आहे, समूरी सिंध ॿुॾल आहे। ऐं उन में हींअर हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उहा इंतिहाई ख़तरनाक आहे। जेका असांजा ॿुॾल 2 करोड़ माण्हू ॿुॾी चुका आहिनि असांजा, उहे दरबदर आहिनि, रोडनि ते आहिनि, ऐं उन जे लाइ का बि टेंट सिटी कोन्हे का। हिन वक़्तु इंसानी अलमियो थियो आहे। तव्हां तसवर कंदो त रोज़ानी 20 खां 25 माण्हू मरनि था, नंढड़ा ॿार, मासूम, औरतूं, मुख़्तलिफ़ बीमारियूं उन्हनि में अची वियूं आहिनि। उन में मलेरिया आहे, दिमाग़ी मलेरिया जे करे माण्हू मरे थो, उनखे गैस्ट्रो आहे, उनखे पेट जूं बीमारियूं आहिनि, उनखे चमड़ी जूं बीमारियूं आहिनि। तव्हां ॾिसंदो त उनजा सॼा पेर फटियल आहिनि, उन ते एॾा वॾा नासूर ठही विया आहिनि, ऐं उन में असांजा माण्हू मरनि पिया। ऐं हुकूमत नाले का शइ न आहे, सिंध जी हुकूमत बि ऐं वफ़ाक़ जी हुकूमत। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त असांजा जेके इदारा आहिनि, जेके इंसाफ़ ॾींदड़ इदारा आहिनि, तव्हां ॾिसंदो त असांजी जेका सुप्रीम कोर्ट आहे उहा जॾहिं कंहिं माईअ खां शराब जी बोतल जी शीशी खां हथु अचे थी त उन ते सो मोटो वठे थी। तव्हां ॾिठो त जॾहिं हिकिड़ी माफ़िया खे हुकूमत ॾियणी हूंदी आहे त राति जो 12 बजे अदालत खुलंदी आहे, यानी 12 बजे अदालत खोले हिकिड़नि हुकुमरान खां हुकूमत वठी वरी ॿी हुकुमराननि खे हुकूमत ॾियणी आहे। तव्हां तसवर कंदो त 2 करोड़ सिंध जा माण्हू, तव्हां खणो 25 खां 30 लख माण्हू सराइकी वसेब जा खणो, ईअं तव्हां कश्मीर जा माण्हू खणो, गिलगित बलूचिस्तान जा माण्हू खणो, ईअं करोड़े माण्हू जेके ॿुॾल आहिनि, उन जे सुप्रीम कोर्ट को सो मोटो अॼु ताईं को एक्शन न वरितो आहे। त हीअ माण्हू जेके मरनि पिया, तव्हां ॾिसंदो सिंध में त लाश पाणी में हीअं पिया आहिनि, तव्हांखे रुअण अची वेंदो। अहिड़ी अफ़सोसनाक ॻाल्हि आहे, नंढड़नि ॿारनि मासूमनि जा लाश ईअं पाणी में तरनि पिया, ऐं असांजा हुकुमरान असांखे उहो ॿोड़ाइनि पिया। ऐं पोइ वरी हू जेको अचे, असांजो UN जो सेक्रेटरी अचे, गोतरेस अचे, ऐं उहो ॾिसे अची, ऐं पोइ अची हिननि खे पैसा ॾिए, ऐं उन ते वरी नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी, तव्हां ॾिसंदो त मीडिया ते जेका असांजी मीडिया आहे उन ते नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी जो नालो ई नथो अचे। यानी उन ते तव्हां हर हिकु मुल्क जो नालो खणंदो, चीन जो खणंदो, अमेरिका जो खणंदो, तुर्की जो खणंदो, उन जा पैसा तव्हां गॾु कंदो त ख़रबे रुपयनि में उन जा पैसा आयल आहिनि। ऐं उन जो सामान खणंदो, जेके जहाज़ लथल आहिनि उहो बि तमामु वॾे तइदाद में सामान आयल आहे। तव्हां पाण वञो था, वञी ॾिसो था, तव्हां विज़िट कयो हूंदो, किथे बि नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी जो किथे बि टेंट कोन्हे को, किथे बि उन तरफ़ां मानी नथी मिले बोर्ड मुतासिरनि खे, किथे बि उन्हनि जे तरफ़ां दवाऊं नथियूं मिलनि, किथे बि उन्हनि तरफ़ां मच्छर जा जेके महारा आहिनि उहे कोन था मिलनि। इहा सूरत हाल असां वफ़ाक़ कई आहे। हिकिड़े पासे सुप्रीम कोर्ट आहे, ॿिए पासे वफ़ाक़ी हुकूमत आहे, टे पासे नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी आहे। ऐं उनजो सरबराह बाबा, उन में सरबराह नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट जो सरबराह हिकिड़ो साइंसदान हुजणु खपे न, हिकिड़ो साइंस जो प्रोफेसर तव्हां मुक़ररु कयो। तव्हां हिकिड़े अहिड़े माण्हू खे करे छॾियो आहे जंहिंखे का बि ख़बर कोन्हे का,
त बोर्ड कॾहिं अचणी आहे, उनजो बंदोबस्तु कीअं करिणो आहे, उनखां बचा कीअं करिणो आहे। यानी 2010 में आई बोर्ड असां वटि सिंध में, जॾहिं दरिया टुटो हो, उनखां पोइ 2022 में आई आहे बोर्ड। 12 सालनि में असांजी वफ़ाक़ी सरकार बि को बंदोबस्तु बचाइण जे लाइ को न कयो, ऐं वरी असांजे सिंध सरकार बि को बचाव जे लाइ पीपल्स पार्टी उन कुझु कोन कयो। इहा सूरत हाल आहे असांजे हुकुमराननि जी, तमामु ॾुखो ईंदड़ सूरत हाल आहे। इन में असांखे गॾिजी आवाज़ु उथारणु खपे। असीं सराइकी भाइरनि वटि आया आहियूं, हिते मुल्तान में असां इलाही दोस्तनि सां मिलिया आहियूं, साईं सां अहमद नवाज़ सुमरो साहब सां मिलिया आहियूं। त असांखे घटि में घटि उन ते आवाज़ु उथारणु खपे, जुदोजहद करणु खपे ऐं पंहिंजे माण्हुनि जी मालिकी करणु खपे। जी गाली तो ढेर सारी तुहारी गाली मैं सुनता बैठा भी तो मेरा दिल खून दे आंसू रोंदा पी आई। असा समझते से कि शायद सराइकी वसेब सराइकी धरती दे नाल तख्ते लाहौर मतरई माल सलूक करेंदे तुहाडी सिंध दी तो बड़ी दावेदार है पीपल्स पार्टी, रोटी कपड़ा मकान और ई तो इलावा मतलब सिंध दे जड़े पार्टी दे लोग हैं, सिंध दे सियासतदान हैं, वो आधे के मतलब सादा सिंध सिंध खपे बड़े बड़े नारे लगे। वो कितना मतलब ई टाइम जड़े मखलूक मरदी पई है पानी दी बोर्ड दे विच सिलाब दे दुनिया मतलब घर तो बेघर थींदी पई है, दुनिया बर्बाद थींदी पई है, तो कितना गए या मतलब क्या उतना मतलब आने वाले इलेक्शन दे विच उन्हां को कोई तैयारी करने की जरूरत कै नहीं या क्या क्या करना चाहते पैन? तव्हां ॾिसो त जॾहिं इलेक्शनूं थियनि थियूं या हिननि खे हुकूमत ॾियारी वञे थी त तव्हां हिते पंजाब में डिस्का जी इलेक्शन मशहूरु थियल आहे न, जेका असां वटि इन क़िस्म जी इलेक्शन थिए थी, डिस्का इलेक्शन। तव्हांखे यादि हूंदो त उते को माण्हुनि जे वोट सां नथा चूंडिजी अचनि, हिननि खे ही जेके माण्हू आहिनि उहे चूंडे अचनि था। जेको लाहौर तव्हां तख़्त लाहौर जी ॻाल्हि करियो न, उहे चूंडे था अचनि। ही जेकॾहिं माण्हू हिननि खे चूंडे अचनि हा, आवाम चूंडे अचिजे हा, त ही MP MNAs उते माण्हुनि सां गॾु हुजनि हा न, माण्हुनि जे लाशनि सां गॾु हुजनि हा, माण्हुनि जे कैंपनि में हुजनि हा, माण्हुनि खे रिलीफ ॾियनि हा। इलेक्शन वारे ॾींहुं जेके तंबू हणी इलेक्शन वारे ॾींहुं जेके तंबू हणी माण्हुनि खे खाराइनि था, माण्हुनि खे गाॾियुनि में भरे खणी अचनि था, वोट अची वठराइनि था। हिते बोर्ड में हिकिड़े ॾींहुं बि कोन आयो आहे। हिकिड़ो MP MNA 3-3, 4-4 करोड़ उहो पंहिंजे तक ते उन हिकिड़े ॾींहं में ख़र्चु कंदो आहे, पंहिंजे ट्रांसपोर्ट ते, पंहिंजे मानी ते, पंहिंजे कागज़नि जे ख़र्चनि ते। हिते किथे थो करे, घणनि माण्हुनि खे कढियो आहे। तव्हां सराइकी वसेब में तव्हां वञी MP MNA खां वञी माण्हुनि खां पुछो त तव्हां घणा MP MNA आया आहिनि जो गाॾियूं उन्हनि खे फराहम कयूं हुजनि साईं उन पाणी मां कढियो हुजे कोन्हे। असीं उन सराइकी वसेब जे माहौरनि जूं असीं दाऊं ॿुधूं था, उहे साॻियूं असांजे माहौरनि जूं दाऊं आहिनि सिंध में, उहे साॻियूं आहिनि जेके सराइकी वसेब जूं आहिनि। त असांखे कटरणी हिन पासां बोड़ियूं, असांखे कटरणी हुन पासां बोड़ियूं, असांखे कटरणी हुन टे तरफ़ां बोड़ियूं, असीं केॾांहुं वञूं? इहे सराइकी असांजूं माऊं इहे दाऊं कनि थियूं, साॻियूं सिंध जूं आहिनि। असांखे कटरणी मुराद अली शाह मंछर खे कटरणी उहे सवे ॻोठ ॿोड़ाया आहिनि। 2 करोड़ माण्हू जेके आहिनि असांजे रुॻो सिंध जा उहे दरबदर आहिनि। इहा सूरत हाल आहे ऐं उहो पीपल्स पार्टी किथे बि कोन्हे, को बि MP कोन्हे को, रुॻो ई रोटी मकान ऐं इन जूं जेको ॻाल्हियूं आहिनि, रोटी कपिड़ा और मकान जूं ॻाल्हियूं आहिनि, इहे कूड़ा जमहूरियत जा नारा हणी इहे माण्हुनि खां फ्रॉड कयो वियो आहे। साईं आख़िरी ॾो ॻाल्हि करे माशाल्लाह अगर असां ॻाल्हि करें तो सिंध की कौम परस्ती के हवाले नाल तो रसूल बख्श पलेजो साहब का बहुत बड़ा नाम है, बड़ी सारी खिदमत है। अगर मैं अपने वसेब अपनी धरती की गाल करेना, अपने सराइकिस्तान की गाल करेना तो बैरिस्टर ताज मोहम्मद लंगा साहब दा बड़ी वड्डी खिदमत है, बड़ा वड्डा नाम है। शायद अज मैं जड़ा अलवेंदा बैठा मेरे अंदर जड़ा एक जज्बात है या जड़े मेरे अंदर गुफ्तगू करन दी एक मतलब ताकत है, तो इन यकीनन बैरिस्टर ताज मोहम्मद लंगा साहब या जड़े सारे सीनियर लोग कौम परस्त जड़े ये दुनिया फानी तो चले गए या जिमें हाजी साहब बैठे ऐसे लोगों की वजह करके तो सराइकी वसेब दे तुसां आए वे, क्योंकि बुढ़े तुसां ही पे वे, बुढ़े असां ही पे। सिंध होवे या सराइकिस्तान होवे, साड़ी तुहारी सकाफत कल्चर सारा कुछ रलदा मिलता है। अगर असां ज़बान की गाल करूँ तो माँ तो धी वाला रिश्ता वंज बनता है। तुहाडे और सारे नाले मतरेई माँ ला सलूक क्यों किया वेंदा है, इंदी खास वजह क्या है? असां तो समझते हैं शायद तुसां असां लावारस हैं, तुसां वारसां लेवे क्योंकि पीपल्स पार्टी दी बुनियाद सिंध दी है ते लेकिन तुहाडे नाल ही सारा कुछ जिमें थींदा पिए। तव्हांजी बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। जेको रवैयो रियासत जो रवैयो आहे इंतिहाई अफ़सोसनाक रवैयो आहे। ऐं तव्हांखे ॿुधाए चुको आहियां, 2-3 मिसाल ॾेई चुको आहियां। ऐं असीं सम्झूं था सिराइकी, आउं सम्झां थो त आउं सिराइकी बि आहियां, असीं अलॻि पाण खे सिराइकिन खां नथा सम्झूं।
ऐं असीं बलोचनि खे बि पाण खां अलॻि कोन था सम्झूं। जेको बलोचनि सां रवैयो आहे, बलोचनि सां रवैयो आहे, जेको सिराइकिन सां रवैयो आहे, जेको असां सिंधियुनि सां रवैयो आहे, उहो रियासत जो साॻियो रवैयो आहे। हिन रियासत मूं तव्हांखे मिसाल ॾिनो सुप्रीम कोर्ट जो, हिन खे रियासत खे असीं माण्हू नथा खपूं, सिराइकी नथा खपनि, सिराइकिन जी धरती खपे थी। असीं सिंधी नथा खपूं, सिंधियुनि जी धरती खपे थी। बलोच नथा खपूं, बलोचनि जी धरती खपे थी। असांजो तेल सिराइकिन जो तेल खणो, तव्हां सिंधियुनि जो तेल खणो, तव्हां बलोचिस्तान जा वसीला ऐं तेल खणो, उहे समूरा वसीला हिननि असांजे हुकुमराननि खे खपनि था, वफ़ा खे खपनि था, तख़्त लाहौर वारनि खे खपनि था, माण्हू नथा खपनि, धरती खपे थी। तंहिंजे करे ही असांजा लाश हीअं ॿोड़ाइनि था, माराइनि था। यानी इहो जेको बेवसी आहे, इहो वारो सूरत हाल आहे, इहा ॾाढी ॾुखोईंदड़ आहे, इहा तड़पाईंदड़ आहे। हीअ असां सां उहो ई सलूक कनि था जेको हिन बंगालियुनि सां कयो आहे न। हीअ बंगालियुनि सां जेको सलूक कयो अथनि, उहो ई असां सां सलूक करणु चाहिनि था त सिराइकी हिन धरती ते न हुजनि, सिंधी हिन धरती ते न हुजनि, बलोच हिन धरती ते न हुजनि, ऐं हीअ उन ते कब्ज़ो करे विहनि ऐं हिकु DHA बनाइनि था। यानी DHA हिते बि सिराइकी वसे में बि DHA बनाइनि था, उते माण्हू DHA में ॿिया अची रहंदा। यानी सिराइकी माण्हुनि खे कमज़ोर करण लाइ, उन्हनि खे अक़लियत में तब्दील करण जे लाइ उहो ॿिया माण्हू अची रहंदा, DHA ठाहींदा। सिराइकी न तव्हां वटि पैसो आहे, न अहमद नवाज़ सुमरो वटि पैसो आहे, 2-2 करोड़ रुपए जा तव्हां वञी प्लाट वठो ऐं घर ठाहियो, तव्हां मुमकिन ई न आहे। असांजो ईंदड़ जेके पीढ़ियूं आहिनि, 5-7 पीढ़ियूं, उन्हनि वटि पैसो ई न थींदो, त ॿिया माण्हू अची रहंदा। सिराइकिन खे अक़लियत में तब्दील करिणो आहे, ईअं असां सिंधी माण्हुनि खे अक़लियत में तब्दील करिणो आहे। यानी असांजो 1000 एकड़ ज़मीनूं उहो DHA खे बि ॾियणियूं आहिनि, बहरिया टाउन खे बि ॾियणो आहे। यानी हिन सॼे पाकिस्तान खे DHA ठाहिणो आहे। हिन जेको रियासत जो रवैयो आहे असां सिंधी माण्हुनि सां, असां सिराइकिन सां, असां बलोचनि सां, त उहो असांजी धरती खणी उनखे विकिणणो आहे, उनखे DHA ठाहिणो आहे, उन्हनि खे ॿिया माण्हू वठी अचणा आहिनि, असांजे बेटनि ते ॿिया माण्हू वठी अचणा आहिनि, सम्झ जे बेटनि ते। तंहिं करे हीअ असांखे ईअं माराइनि था। न त असां वटि जेकॾहिं कानून हुजे ऐं असां वटि जेकॾहिं इंसाफ़ जी हुकुमरानी हुजे, त हीअं असांजा लाश थोरी लुड़ंदा हुजनि, पाणी में तड़पंदा हुजनि, या ॿार थोरी असांजा रोज़ मरंदा हुजनि, 20-20, 25-25 माण्हू असांजा रोज़ थोरी ईअं मरंदा हुजनि। त ज़रूरु को न को कानून हरकत में अचे, पर हिते कानून त को हरकत में ई कोन थो अचे। हाय ਤੁਹਾਡੀ ਗੱਲ ਹੀ ਸੁਣ ਕੇ ਤੇ ਮੇਰੇ को ਸਰਾਇਕੀ ਦਾ ਇੱਕ ਦਰਦ ਹੈ ਉਹ ਯਾਦ ਆ ਗਿਆ ਕਿ ਮੇਰੇ ਦਿਲ ਵਿੱਚ ਦਰਦ ਸਰਾਇਕੀ ਦਾ, ਮੇਰੇ ਦਿਲ ਵਿੱਚ ਦਰਦ ਸਰਾਇਕੀ ਦਾ, ਮੇਰੀ ਹਰ ਤਾਬੀਰ ਸਰਾਇਕੀ ਦੀ। मैं पुत्र ते वीर सराइकी दा, मेरे सिर ते मां दा कर्जा है, मैं पीता है खीर सराइकी दा। तो यकीन मनो इतने एक दुख हैं, इतने एक दर्द हैं कि मेरे ख्याल असा बयान करन लगूँ, लेकिन बयान करूँ तो किंदे अगू करूँ, क्योंकि हुक्मरान सारे दे सारे अंधे हैं, हुक्मरान सारे दे सारे डोरे हैं। जिहड़ी गाल कहीं दी दुख दी होंदी है, कहीं दी धां होंदी है, कहीं दी तकलीफ होंदी है, कहीं दी फरियाद होंदी है, तो यकीनन उन्हां को नहीं सुनी दी, लेकिन अल्लाह रब्बुल इज़्ज़त ज़रूर सुनदा है। हुण तुसां वसेब दे चाहे वे, वसेब और सिंध का एक बहुत बड़ा एक रिश्ता है, अज़ला तो एक रिश्ता चलता पे। और मौजूदा टाइम तुसां सराइकिस्तान दे विच आए वे और अज तुसां झोक टीवी के स्टूडियो मौजूद बैठे वे। आखिरी क्या पैगाम देसो झोक टीवी के हवाले नाल और सराइकी लोगों के हवाले? झोक टीवी के हवाले से गुजारिश अग में करे चुको आहियां त तव्हांजो तमामु वॾो कमु आहे, ऐं उन जे हवाले सां असांखे हिन कम खे अञा वधाइणु खपे। ऐं आऊं ॼाणी वाणी तव्हां सां न त आऊं उर्दू में बि ॻाल्हाए पियो सघियसि, पर हीअ असीं सम्झूं था त हीअ असांजो पैगाम सॼी सिंध में वञे ऐं सॼा सिंध जा माण्हू असांखे ॿुधनि, त जीअं असीं जुड़ूं, असीं सिराइकी ऐं सिंधी माण्हू जेकॾहिं असां में को सियासी तरह गैप आहे त उहो असां फिल करियूं ऐं उहो भरियूं ऐं असां गॾिजी जिदोजहद करियूं। असीं सम्झूं था त हीअ जेका असां ते मुसलत आहे, जेका आमरियत मुसलत आहे, जेको जबर जी हुकूमत मुसलत आहे, जेको ज़ुल्म मुसलत आहे, उन मां असीं सम्झूं था त को असां अकेला सिंधी नथा निकिरी सघूं, ईअं असां सिराइकी बि अकेला नथा निकिरी सघूं, ईअं असीं बलोच बि अकेला नथा निकिरी सघूं। तंहिंजे करे असांजो इतिहाद हुजणु इंतिहाई ज़रूरी आहे, इहो असांजो पैगाम आहे। असीं उन जे लाइ अमली तौर ते इहे कोशिशूं वठूं पिया, आस्ते आस्ते असीं सम्झूं था त असीं पंहिंजो पाण खे मज़बूत कंदासीं। ऐं हीअ जेका हुकुमरानी आहे, असांखे मारण वारी हुकुमरानी आहे, बल्कि असांखे जेका क़त्ल करण वारी हुकुमरानी आहे, इन मां असीं जान छॾाए सघूं था, असीं ॿधी ज़रिए। हाँ जी, दुख दर्द धरती दे होवन या धरती ज़ादियां दे होवन तो यकीनन बड़ी सारी तकलीफ रहंदन। सरनल बाबा सराइकी अहमद नवाज़ सुमरो साहब मौजूद बैठन, आप दे नाल गुफ्तगू करे ने कि आज साडे हैदराबाद तो आए मेहमान, इन्हां दे नाल वक्त गुजरा और इन्हां दी आमद के हवाले दे नाल क्या फरमाइसन। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम साईं।
रिजवान कलंदरी साहब, सब तो पहले तो मैं नूर अहमद कतियार साहब को सत बिस्मिल्लाह दा, वत बिस्मिल्लाह दा, लख बिस्मिल्लाह दा। अवामी तहरीक दे मरकज़ी रहनुमा है और हमेशा इन्होंने कौमां दी गल कीती है। और जिहड़ा फलसफा सही रसूल बच पलीजो साहब ने दिते वो पाकिस्तान दे हकीकी लोगों का फलसफा है। जिहड़ा पाकिस्तान का फलसफा है वो ही रसूल बच पलीजो साहब का फलसफा है। दूजी गल है कि पाकिस्तान दे अंदर पाकिस्तान जिन्ना कौमां ने दिते, खिता असां दिते ना, बदकिस्मती ये जिन्हों ने खिता दिते वो धरती दे इकतदार दे कहीं वारिस नहीं बनन दिता उन्होंने। तुसां देख गिनो जिन्हों का पाकिस्तान बने, पाकिस्तान का इकतदार उन्होंने को रह गए जिन्होंने खिता नहीं दिता, जिन्हों का कोई कंट्रीब्यूशन ही पाकिस्तान को नहीं। सारे बजुर्गों ने अपने खिते दिते हैं, अपने वसाइल दिते हैं, दुनिया की हर शहर ने दी है, लेकिन पाकिस्तान ने साकू क्या दिते? साकू भुख दी है, साकू जबर किते। हुण तुसां इस सैलाब दे हालत देख गिनो कि पूरा सिंध बुढ़ा पे, पूरा सिंध सारा सराइकी बसे बुढ़ा पे, लखां प्रति करोड़ों प्रति लोग बेघर बेदर थी के अपने हिस्सों को घेन के सड़कों से बैठे, लेकिन बेहिस हुक्मरान हैं, इन्हों को कख नज़र नहीं आता। अमरीकी सदर तो आधा खड़े के पाकिस्तान तबाह थी गए, इको किमें कायम करे सूँ ये आदन पाकिस्तान तबाह थी गए, ठीक है साकू पैसे दो बस ये तबाह थी वजन। और तुम आगे जी पीपल्स पार्टी रोटी कपड़ा और मकान, उन्हें आके ना मैं रोटी रावण दे सा, ना मैं कपड़ा दे सा, ना मैं मकान रावण दे सा। और DHA की इन्होंने गाल की थी, मुल्तान के DHA कैंप थे, 100 मुरबे तो ज़्यादा DHA उन्हें बड़े, साढ़े बागात ख़त्म थी गए। और ये वाकया ये दुरुस्त है कि पाकिस्तान के अंदर सारी ज़मीन सारे वसाइल इन्हों को बड़े पसंद हैं। सराय की धरती पर कब्जा कर गिनो, बंदरबान कर गिनो, अपर पंजाब के लोगों को तकसीम कर गिनो, बहर के लोगों को तकसीम, इवें सिंध के ज़मीनों को तकसीम कर गिनो, इवें बलोचिस्तान हैं उनके वसाइल हैं। हुण गवादर बन गए तो उतना हकीकी जोड़े बारे से किसी ही नज़र ना सन कराची के DHA के हवाले नाल। और ये जोड़ा सैलाब आए ना, इन हुक्मरानों को तां एहसास थी गया अगर ये आया बनी गालाई तो पता लग गया इमरान खान को सैलाब क्या होंगे, वो तो जल से करे ना बजे। ये सैलाब आ गया बिलावल हाउस, ये बेघर थी के निकले ना बहरीनों को पता लग गया कि लोग उजड़ दे कि मैं ये सैलाब आ गया रायविंड नवाज शरीफ दे महल आ गया ना। लेकिन अफसोस है कि हुक्मराना तो जुल्मी साढ़े नाल ते ये जी आफात आँदी वही गरीबां नाल। और मैं बई गल करना पाया पूरे पाकिस्तान दे विच तुसां देख गिनो बलोचिस्तान बुढ़ा पे, सराइकी इलाका बुढ़ा पे, पूरा सिंध बुढ़ गए, खैबर पख्तूनख्वा सैलाब आया। अगर नहीं आया तो लाहौर नहीं आया, गुजराले नहीं आया, गुजरात नहीं आया। सर सैलाब आ गया सैलाब नाल साडे लोग मर गए, असां घर तो बेघर थी गए। क्या आया क्या हर साल हर मतलब 2-4-5 साल तो बाद साकू 10-15-20 हज़ार दी लोगों की लाशां चावणियां पोसन, साकू साडे छोटे छोटे बालों को लुट धोया देखना पोसी, साकू साडे लोग जानवर लुट धोए देखने पोसन। आया क्या? ये तो सारी दुनिया आती बैठी है, माजरत नाल छोड़ दो गल को। इंदा ये दसो भी करना क्या है? असा दोबारा लोग इवें मरवावणे, सिंध के लोग में मरवावणे, बलोचिस्तान के लोग में मरवावणे, सराइकी कौम के लोग में मरवावणे। यही गाल है इहदे विच गाल समझण दी है जी सर कि उन्होंने अपने शहरों को महफूज किए। यह हुक्मराना का काम है ना। हुण रोज कोई पानी तले ढांदे, तले कोई डैम कोई नहीं, छोटे छोटे डैम बना देवें या कोई नहर बना देवें, पानी इवें सिंध विच बनावे ना बे उनका निकास। लेकिन वो जोड़े बन बने हुए होने ना उन्होंने भी फंड गिन के बन नहीं बने दे, खाते बनया पे होंगे तो बंद टुट पे। और मैं समझे ना कि हुक्मराना की नाहली है इस सैलाब के जितना आफत आई वो अपनी जगह, लेकिन वो आफत के नतीजे तो एक दबई गाल की है, अमरीका वाले ने दबई गाल की है बई वो जोड़े तरक्की याफ्ता ममालिक हैं जो गैसेस वगैरह छुड़े ने उनके वजह तो सारा मौसमी इतना जोड़ा वो तब्दीली आ गई। जिमें भी आई है पाकिस्तान के हुक्मरान, पाकिस्तान की आवाम के हुक्मरान कोई नहीं होंगे। पहले तो गाल ज़हन च रखो। मैं एक गाल करे सा नूर मोहम्मद कतियार साहब आए बैठे, मैं इनको बारहा दफ़ा के भी जब तई पाकिस्तान के जोड़े हकीकी वारिस हैं जिन्होंने पाकिस्तान वास्ते खिता दिते, जब तई इन्ना कौम परस्तां दा इतिहाद नहीं थींदा, पाकिस्तान के हकीकी वारिस जब तई सामने नहीं आते, ये गैर हकीकी हुक्मरान इवें आंदे रहसन और सारे लोग इवें मरदे रहसन, इवें तबाह थींदे रहसन, सारे लोग मरसन, सारे रकबे गलसन, सारे ज़मीन की बंदरबान थी सी, सारे वसाइल ते कब्जा हो सी, सारी जेड़ी आमदन हो सी पैदावार हो सी उको चाह बेसन, सारे उत्ते अफसरशाही मुसलत करे सन, असां उन्हों को भी रिश्वत देसूँ।
ये सारा कुछ उं वाले ते थींदा रहा और मैं समझना कि पाकिस्तान दे विच अज अहम ज़रूरत है कि कौम परस्तां दा एक मजबूत इतिहाद होना चाहिए और पाकिस्तान के हकीकी वारिस अन के अपना किरदार आ गया जेड़ा दर्द सिंध दा नूर मोहम्मद कतियार समझेंदे वो बिलावल दा ना समझे सी जेड़ा दर्द वली खान दे औलाद समझे सी पख्तूना दा वो इमरान खान दा ना समझे सी जेड़ा दर्द सराइकियां दा असा समझे सूँ वो शाह महमूद कुरैशी या यूसुफ रज़ा गिलानी दा ना समझे सी ई वास्ते पाकिस्तान के जोड़े हकीकी वारिस हैं मैं अज तुहाडे झोंक की वसासत नाल नूर अहमद कतियार साहब को वल मैं अर्ज करना पाया कि मेहरबानी करो इंदे उत्ते कोई संजीदगी नाल को अज इन्हां दी प्रेस कॉन्फ्रेंस है और राइट दियां जमात आए हैं काजी इमदाद साहब आए हैं बे दोस्त आए हैं पाकिस्तान सराइकी पार्टी उन्होंने मेज़बान आई उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस भी की है और वो इतिहाद है ठीक है वो रोशन ख्यालों का इतिहाद है ठीक है लेकिन वो इतिहाद जड़ा हकीकी इतिहाद हो सी पाकिस्तान के अंदर ऊँ वेले सारे कौमों को हकूक मिल सन नहीं तो सारे में महकूम रह सन इन्हों का तो सूबा है साढ़े तो सूबा ही कोई नहीं बलोचों का तो सूबा है साढ़े तो सूबा ही कोई नहीं पठाना का तो सूबा है अच्छा उन्होंने कुछ ना कुछ तो मिल वेंदे उनके बावजूद मिलने के बावजूद ही कख कोई नहीं हुण वो आदे पेन बई इंदे तो सुप्रीम कोर्ट ने कोई नोटिस नहीं किया भाई हुक्मरानों को सदे इंतहा भाई तुसें क्या मुल्क जो तबाह थी गए लोग तबाह थी गए मरदे पेन बीमारियां फैल गए डेंगी फैल गए मलेरिया फैल गए मैं डिठन तो पिक्चर डिठन लोगों के जिसम गले पेन एडे दाने निकले पेन लोग डायरिया तो मरदे पेन मलेरिया तो मरदे पेन मच्छर तो मरदे पेन भुख तो मरदे पेन मौसमी हालात हैं अच्छा उत्ते बारिश थी वने बारिश बे तबाह थींदे पेन तो बाबा जी साडी ई तबाही का सबब जड़ा है हुक्मरान तो ये हकीकी तौर पर सारे कोई नहीं और असां हुक्मराना की बेहिसी दी हुक्मराना की बेहिसी दी अच्छा मैं कोई दसो सिंध विच उन्हों की हुकूमत बिलावल साहब बेंदे खड़े वजीर खारजा भी है अच्छा इवें बलोचिस्तान के हुक्मरान अपने सूबे के वेंदे खड़े मरकजी उत्था वेंदे खैबर पख्तूनख्वा ये दसो सराइकी वसेबे वजीर आज़म है पंजाब का जोड़ा वजीर आला है वो सैलाब के एरिए च नहीं आता पाया और इमरान खान जलसे करवेंदा वधे के मेरे गुजरात जलसा है कि मेरे लाहौर जलसा है कि मेरे गुजरात जलसा है इन्हों को शर्म नहीं आती ये इमरान खान जो करोड़ों रुपया जलसे से लेना पे ये करोड़ों रुपये है ये जोड़े लोग मरते पे जिन्हों को वोट गिन इकतदार ही चाहने मैं तो आवाम को अपील करे सा अल्लाह ताला को आबाद रखे और अल्लाह ताला को महफूज रखे जेड़े बच वजाए तो इन्ना जालमों को वोट ना दिवाए। जी बहुत शुक्रिया बहुत मेहरबानी यकीनन ये एक तवील दर्द है ये एक ढेर दर्द है और ये दर्द को सिर्फ गाली दे नाल नहीं मुकाया जा सकता जब तक अमली तौर पर मेरा ये प्रोग्राम झोंक टीवी के हवाले दे नाल पूरे पाकिस्तान के लोग दे दें बल्कि मैं असा हर प्रोग्राम एक गल की और झोंक टीवी ने कोशिश की है कि ज़बान तुहाडी कोई भी है उर्दू सराइकी पंजाबी पख्तून बलोची तो सारिया ज़बाना एक दूजे वास्ते काबिल एहतराम होंदियां लेकिन एक दूजे का दर्द होना ज़रूरी है एक दूजे का एहसास होना ज़रूरी है तो यकीनन ये जो वक्त है ये सिर्फ गाली का नहीं प्रैक्टिकल का है ये जुड़न का है और सारे जोड़े पाकिस्तान के कौम परस्त हैं कौम परस्तां को जागना पौसी क्योंकि कौम परस्त भी थोड़े थोड़े उमें सुते पैन जिमें पाकिस्तान दियां सियासी जमात सुतियां तो खुदारा जागो